नाज़रीन के अपडेट कंदालू अहम ख़बरात शिकारपुर में अनाज मंडी में वापारी का फुर्तियल 9.5 लाख रुपया हथ कया विया आहिनि जॾहिं त 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। फौरन जो वॾो गिरोह गिरफ़्तार कयो वियो आहे। एसएसपी शिकारपुर जो चवणु आहे त गिरफ़्तार थियल जवाबदारनि में ॾाढो शर, रशीद शेख, साबिर शेख ऐं राहिब काकी पोटरो शामिल आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया शिकारपुर में, जिथे इन अनाज मंडी में वापारी खां फुरतियल 9.5 लाख रुपया हथ कया विया आहिनि, जॾहिं त 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे अपडेट कंदालू अहम ख़बर आहे त शिकारपुर में अनाज मंडी में वापारी खां फुरतियल 9.5 लाख रुपया हथ कया विया आहिनि, जॾहिं त 4 जवाबदार गिरफ़्तार पिणु कया विया आहिनि। फौरन जो वॾो गिरोह गिरफ़्तार कयो वियो आहे। इहो चवणु आहे एसएसपी शिकारपुर जो। इन हवाले से राब्तो किया शिकारपुर में आवाज़ टीवी के रिपोर्टर रशीद यामनू सां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? एसपी शिकारपुर कामरान नवाज पंजूठा की हिदायतुनि ते एएसपी सिटी फाजिल शाह की अगवानी में स्टोरगंज पुलिस मसन कब्रिस्तान लगे कार्रवाई करे 4 जवाबदारनि के गिरफ़्तार करे वरतो आहे। एक हफ़्तो अॻु स्टोरगंज थाने जी हद अनाज मंडी वारे इलाइक़े में गिरफ़्तार जवाबदारनि जय कुमार खां हथियारनि के ज़ोर ते 9,20,000 रुपया फुर कया हुआ। जंहिं बाद जय कुमार की फरियाद ते नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ स्टोरगंज थाने ते केस दाख़िल कयो वियो हो। हद जी पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि में राहिब वलद साहिब नो गाके पोटो, पठान उर्फ डाडो वलद अमानला शहर, साबिर हुसैन वलद अब्दुर्रहमान शेख, अब्दुल रशीद वलद मोहम्मद रमज़ान शेख के गिरफ़्तार करण की दावा करे वरती है। जॾहिं त स्टोरगंज पुलिस गिरफ़्तार जवाबदारनि वटां मोटरसाइकिल जा डुप्लीकेट कागज़ हथ करे वरता आहिनि। एसएसपी शिकारपुर कामरान नवाज पंजूठा मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त शहर जो अमन अमान अॻु खां काफ़ी बहितर थी वियो आहे ऐं हाणे हितां जो अवाम कशमोर, सक्कर, जेकाबाद में रात जो देर सां सफ़र करे सघे थो ऐं को बि अणवंदड़ वाक़ियो पेश न ईंदो। एसएसपी शिकारपुर कामरान नवाज वधीक चयो आहे त तमाम चोरियूं वापस कराई वयूं आहिनि ऐं अक्सर जेके चोर पकड़िया विया आहिनि उहे मुतासिरनि जा मुलाज़िम ई आहिनि जेके मुख़बरी करे ॾोह कराइनि था। उन वधीक चयो त बाक़ी हिकु फुर थियल रक़म वापसि न करे सघिया आहियूं, जेका बि जल्द वापसि कराई वेंदी। जी ठीक है रशीद, वरी मेहरबानी अवां जी आगाह करण लाइ।